वगण मां ख़बर ॾींदा हलो त वगण भरिसां ॻोठ बोला कलोड़ो वटि मेन इंडस हाईवे रोड ते ईदगाह स्टॉप ते बीठल चिंची रक्षा ड्राइवर मुमताज अली कलोड़ो के मोटरसाइकिल ते सवार नामालूम हथियार बंद पारां पिस्टल जा फायर करे सख्त ज़ख्मी करे फरार थी वियो। जॾहिं त ज़ख्मी थियल नौजवान के इलाइक़े वासियुनि ऐं हद जी पुलिस पारां फौरी तौर ते लाड़काणे जी शोभा हादसात अस्पताल मुंतकिल कयो वियो, जेको रस्ते में ई ज़ख्मनि जा सूरन सांदे फौत थी वियो आहे। जॾहिं त इलाइक़े में इहे चोॿोल आहिनि त फोती नौजवान जो पाण में संगावती तकरार हलंदड़ हुयो, जंहिं तां नौजवान के गोलियूं हणी क़तल कयो वियो आहे। होॾां राब्तो करण ते SHO पखो ॿुधायो त असांखे जीअं इतला मिलियो असां बर वक्त वाक़िए वारे हंधि पहुची ज़ख्मी थियल हमराह खे लाड़काणा शोभा हादसात अस्पताल मुंतकिल करायो हो, जेको रस्ते में ई फौत थी वियो आहे। बाक़ी मामले जी वधीक जांच करे रहिया आहियूं त असल मसलो छा आहे, जॾहिं त फोती नौजवान जे वारसनि सां कानूनी तौर ते मुकमिल सहकार कयो वेंदो, बेचैनी खत्म कई वञे। अस्सलाम वालेकुम, दिस इज फरजाना बाहर। सूमरा वॉलपेपर दुकान कासमाबाद में खुली वियो आहे। ओहो ज़बरदस्त। अॼुकल्ह त हर माण्हू ई चाहे थो त असां पंहिंजे घर जूं दीवारियूं तमामु ख़ूबसूरत बणायूं। इन करे ई कासमाबाद में सूमरा वॉलपेपर दुकान खुली वियो आहे। त तव्हांखे अगरि राब्तो करणो आहे त रांझन अली सां राब्तो करे तव्हां पंहिंजे मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।